खे आगाह कयूं त दादू जो इलाइक़ो सूरजाबाद जिते ॿिनि भाइरनि जी शादीशुदा औरत सां मुबैना इज्तमाही ॾाढाई जो वाक़ियो पेश आयो आहे, जिन ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो। मुतासिरा औरत साइमा ज़ाल अमानुल्ला पीरज़ादो खे मेडिकल जे लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ए सेक्शन थाणे जी पुलिस इल्ज़ाम हेठि आयल ॿिन्ही भाइरनि बख़्शल ऐं पप्पू चनो खे गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। दादू जो इलाइक़ो सूरजाबाद पाड़ो जिते ॿिनि भाइरनि शादीशुदा औरत सां मुबैना तौर इज्तमाही ॾाढाई कई, उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिरा औरत साइमा ज़ाल अमानुल्ला पीरज़ादो खे मेडिकल जे लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त दादू जी ए सेक्शन थाणे जी पुलिस इल्ज़ाम हेठि आयल ॿिन्ही भाइरनि बख़्शल ऐं पप्पू चनो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। दादू जो इलाइक़ो सूरजाबाद पाड़ो जिते ॿिनि भाइरनि शादीशुदा औरत सां मुबैना तौर इज्तमाही ॾाढाई कई, केस दाख़िल कयो वियो आहे ॿिन्ही भाइरनि ख़िलाफ़ ऐं पुलिस बख़्शल ऐं पप्पू चनो जेके ॿई भाइर ॿुधाया पिया वञनि, इन साइमा पीरज़ादो खे उन्हनि अग़वा बाद इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिरा औरत खे हाणे मेडिकल लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिरा औरत खे मेडिकल जे लाइ हाणे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त ॿिनि भाइरनि ख़िलाफ़ पुलिस केस दाख़िल करे वरितो आहे। घोटकी जो इलाइक़ो बावड़ो जिते सिविल कोर्ट साम्हूं नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे।